नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा आहियूं त कंडियारो भरिसां ॻोठु मोहम्मद हयात सियाल जा उस्ताद बायोमेट्रिक तब्दील कराइण लाइ हली विया आहिनि। स्कूल बंदि थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां शमशदीन सियाल, मोहम्मद सियाल, मोहम्मद इब्राहिम सियाल, सूबेदार सियाल, दीन मोहम्मद सियाल पारां नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि जो चवणु आहे त 2 स्कूल में पढ़ंदड़ उस्ताद 2 ॾींहं अॻु पंहिंजे बायोमेट्रिक तब्दील कराए ॿियनि स्कूलनि ॾांहुं हलिया विया आहिनि, जंहिं करे संदुसि स्कूल बंदि थी वियो। स्कूल बंदि थियण करे ॻोठ जा ॿारड़ा तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम थी विया। तालका एजुकेशन ऑफिसर खे स्कूल में उस्ताद मुक़ररु करण लाइ चयो, पर हाणे स्कूल में उस्ताद मुक़ररु न पियो करे, जंहिं करे संदुसि स्कूल बंदि थी वियो आहे। दाहूं करण बावजूदि संदुनि केर बि दाह ॿुधण वारो न आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत वसवारनि खां मुतालबो कयो त संदुसि स्कूल में उस्ताद मुक़ररु करे ॿारनि जी तालीम बचाई वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।